सिंध सभिनी मज़हबनि जी क़दीम मज़हब जेके वेद आहिनि, पहिरियों जेको मज़हब वेद आहे जो उन जो बुनियाद वेद जेके आहिनि सिंधु दरिया जे कप ते सिंध में लिखिया विया आहिनि। सिंधी मज़हब जी बुनियाद ते कंहिंखां नफ़रत न कंदा आहिनि, ॿोली जे बुनियाद ते न, रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते न। सिंधी ह्यूमन लवर आहिनि। इहो साईं जीएम से ॿुधायो त सिंधियुनि वटि पैगाम, उहो असांजो हिकिड़ो हक़ीक़ी मॉडल हो। त ॿियो मुंहिंजो नेशनल हीरो जंहिं पंहिंजे वतन जो तहफ़ुज़ कंदे अरब साम्राज सां विढ़ियो, उहो राजा ॾाहर आहे। ॿियो मुंहिंजो हीरो जेको खिलजी एम्पायर सां विढ़ियो, उहो दोदो सूमरो आहे। जेको अरगूननि ऐं अफ़गानी लश्कर सां विढ़ियो, उहो मुंहिंजो हीरो मखदूम बिलावल आहे। मुंहिंजा अज़ीम बादशाह जाम निज़ामुद्दीन ग़ुलाम शाह कलोड़ो आहिनि जिन असांखे महफ़ूज़ सिंध ॾिनी। मां त हिन वक़्तु ग़ैर महफ़ूज़ आहियां, मुंहिंजा रिसोर्सिस महफ़ूज़ न आहिनि, मां मानी नथो खाई सघां। मुल्ला चए थो त अलाह जो ॾमर अथव, तंहिंजे करे उहो दीन जी ग़लति तशरीह करे थो। मुंहिंजो मज़हबी आलिम कूड़ो आहे, वतन फरोश आहे। हिन ग़ुलामाना सेटअप में जेको वफ़ाक़ न इंसाफ़ भरी जस्टिस वारी फेडरेशन पाकिस्तान न आहे। पाकिस्तान जी फेडरेशन ते पंजाबियुनि जो 13 करोड़ पंजाबियुनि जो कब्ज़ो आहे। वन मैन वन वोट जे ज़रिए पार्लियामेंट में पंजाबी अक्सीरत, अस्करी कुवत फौज पंजाबियुनि जी आहे। उहा असांजा रिसोर्सिस तेल गैस समुंड ऐं असांजे इंसानी जियापे जा सभु वसीला खणे थो। मां पाकिस्तान में सिंधी तंहिंजे करे ग़रीब आहे। तंहिंजे करे असां वटि इक़्तिसादी जोग्राफी तरह महफ़ूज़ सिंध ऐं ख़ुशहाल सिंध जो पैगाम ॾींदड़ माण्हू साईं जीएम से, अगरि उहो सिंधियुनि जो हक़ीक़ी तरह हीरो आहे। ऐं नई सिंध जी स्ट्रगल जी जेका लाइन ॾिनी आहे उहा उन ॾिनी, उहा लाइन मूंखे पीपल्स पार्टी न ॾिनी आहे। उहा लाइन मूंखे के मज़हबी मुल्ले ऐं जागीरदार पीर न ॾिनी। उहा सिंध जे हिकिड़े अज़ीम ॾाहे हक़ीक़ी दानिश्वर तारीख़दान जंहिं चयो त पाकिस्तान में हूंदव अक़लियत में तब्दील थी वेंदव, जंहिं चयो त पाकिस्तान में हूंदव गुरबत ॾींहों ॾींहुं ग़रीब थी वेंदव, वसीला खसबव। ऐं तव्हां ॾिठो त 77 सालनि में प्रूव थियो। जंहिं चयो त हिते इस्लाम न आहे, इस्लाम जे नाले में हिते कब्ज़ो आहे, इहा ॻाल्हि दुरुस्त थी। त पैगंबर ख़ुदा जे दीन जी ग़लति तशरीह करे हिते मुलैयत खे, जागीरदारनि खे फौज जे ज़रिए सॼो इक़्तिदार ते कब्ज़ो कराए हिते ख़ुदि रसूलुल्लाह जे जेको सलामती जो दीन आहे उनजी ग़लति तशरीह कई वई। इहे सभु ॻाल्हियूं साईं जीएम से कयूं जेके वक़्त सां गॾु प्रूव। साईं चयो त रियासत ऐं मज़हब खे अलहदा करे हलायो। तव्हां रियासत खे गॾु करे हलाईंदव, इस्लाम जी ग़लति तशरीह थी। इस्लाम तशद्दुद, फुरलुट ऐं लुटमार जो नारे जो तव्हां ज़रियो बणायो। इस्लाम त सलामती जो पासो आहे। अगरि मज़हब खे रियासत खां जुदा कयो, पर मुल्लनि मज़हब रियासत जागीरदार पीर मीर वॾेरा 13 करोड़ पंजाबियुनि जे तहफ़ुज़ जो हिकिड़ो निज़ाम लुटमार जो क़ाइमु कयो वियो, जेको बर्बाद जो फार्मूलो, उन जे ज़रिए सिंधी बर्बाद। तंहिं करे मुंहिंजे लाइ मुंहिंजो हक़ीक़ी